नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा आहियूं त खिपरो में सावणी जे चौथी तेज़ बरसात जे वसकारे सबबु कुछ ॾींहं खां अंदर सख्त गर्मी जो ज़ोर टुटी वियो, जॾहिं त खिपरो ऐं आसपास लुणखाण अथूंगो सरनवारी खाई भिटभाइटी में तेज़ मींहुं सबबु हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। जॾहिं त खिपरो शहर में तेज़ बरसात खिपरो म्युनिसिपल कमेटी जी पतवाखी करे छॾी आहे। खिपरो जो ताज़ो ठहियल शहीद चौक ते पाणी जो नेकाल सिस्टम न हुजण सबबु शहीद चौक पाणी जे तालाब में बदिलजी वियो आहे। जॾहिं त खिपरो जा मेन रोड मीरपुर खास रोड, सांगड़ रोड, सेंजी रोड, अथूंगो रोड बरसात खां पोइ ढंढ जो ॾेख ॾियण लॻा आहिनि। रोड ते पाणी बीह वञण ऐं बरसाती पाणी जो तकड़ी नेकाल जो बंदोबस्त न हुजण सबबु शहरनि खे अचु वञ में सख़्त ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। ॿिए पासे दुकाननि में बरसाती पाणी दाख़िल थियण ऐं रोडनि ते पाणी बीहण सबबु अक्सर वापारी पंहिंजा कारोबार बंदि करे घरे हलिया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।